ओम शांति। अॼु मुले तारीख़ 6/6/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार भविष्य ऊच घराने में अचण जो आधार आहे पढ़ाई। हिन पढ़ाई सां ई तव्हां बेगर टू प्रिंस ठही सघंदा आहियो। प्रश्न आहे गोल्डन स्पून इन माउथ ॿ प्रकार सां प्राप्त थी सघंदा आहिनि। कीअं? हिकु भक्ति मार्ग में दान पुण्य करण सां, ॿियो ज्ञान में पढ़ाई सां। भक्ति में दान पुण्य कंदा आहियूं त राजा या साहूकार वटि जन्म वठंदा आहियूं, लेकिन उहो थी वियो हद जो। तव्हां ज्ञान में पढ़ाई सां गोल्डन स्पून इन माउथ पाईंदा आहियो। हीअ आहे बेहद जी ॻाल्हि। भक्ति में पढ़ाई सां राजा ई न मिलंदी आहे। हिते जो जेतिरो सुठी रीति पढ़ंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। भक्ति में राजा ई न मिलंदी आहे। हिते बाबा जी ज्ञान मार्ग में जेतिरो सुठी रीति पढ़ंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। त भक्ति में दान पुण्य सां ऐं ज्ञान में पढ़ाई सां। ओम शांति। मिठे मिठे सिकिलदे ॿारनि खे रूहानी बाप ई सम्झाइनि था। इन्हनि खे चइबो आहे रूहानी ज्ञान। बाप अची करे भारतवर्सी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि पंहिंजी खे आत्मा सम्झो ऐं बाप खे यादि करो। इहे बाबा ख़ासि फ़रमान कयो अथई त उहो मञिणो खपे न। ऊच ते ऊच बाप जी श्रीमत मशहूरु आहे। ये बि तव्हां ॿारनि खे ज्ञान आहे कि सिर्फ़ु शिव बाबा खे ई श्री श्री चई सघंदा आहियूं। उहे ई असांखे श्री श्री ठाहींदा आहिनि। श्री माना श्रेष्ठ। तव्हां ॿारनि खे शिव बाबा असांखे श्री देवी श्री देवता ठाहींदा आहिनि। ख़ुदि शिव बाबा श्री श्री आहिनि, असांखे श्री ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे पतो आहे कि इन्हनि खे बाप ईअं ठातो अथई, इन्हनि खे बाबा ईअं ठातो अथई। असां हाणे नई दुनिया जे लाइ पढ़ूं था। नई दुनिया जो नाम आहे स्वर्ग अमरपुरी। महिमा जे लाइ ॾाढा नाम आहिनि। चईंदा बि आहिनि स्वर्ग ऐं नर्क। फलानो स्वर्गवासी थियो त गोया नर्कवासी हुयो न, परंतु मनुष्य में एतिरी सम्झ न आहे। स्वर्ग नर्क नई दुनिया पुराणी दुनिया कंहिंखे चइबो आहे, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। ॿाहिरां जो भपको केतिरो आहे दुनिया में। तव्हां ॿारनि में बि थोरा आहिनि जो सम्झंदा आहिनि। बराबरि असांखे बाबा पढ़ाईंदा आहिनि। असां इहे लक्ष्मी नारायण ठहिण लाइ आया आहियूं। असां बिगर टू प्रिंस ठहींदासीं। पहिरियों असां वञी करे राजकुमार ठहींदासीं। इहा पढ़ाई आहे न, जीअं इंजीनियर बैरिस्टर आदि पढ़ंदा आहियूं त ॿुधी में रहंदो आहे कि असां घर ठाहींदासीं, पोइ इहे कंदासीं। हर हिक खे पंहिंजो कर्तव्य स्मृति में ईंदो आहे। तव्हां ॿारनि खे वञी करे वॾे उच्च घर में जनम वठिणो आहे हिन पढ़ाई सां। जो जेतिरो जास्ती पढ़ंदो ओतिरो ॾाढो उच्च घर में जनम वठंदो। राजा जे घर में जनम वठी पोइ राजा ई हलाइणी आहे। ॻायल बि आहे न गोल्डन स्पून इन माउथ। हिकु त ज्ञान द्वारा इहे गोल्डन स्पून इन माउथ मिली सघंदो आहे। ॿियो अगरि दान पुण्य आदि सुठी रीति करूं त राजा वटि जनम मिलंदो। उहो थी वियो हद जो। इहो आहे बेहद जो। हर हिकु ॻाल्हि सुठी रीति सम्झो। कुझु बि सम्झ में न अचे त पुछी सघंदा आहियो। नोट करो इहे ॻाल्हियूं बाबा खां पुछणो आहे। मुख्य आहे ही बाप जी यादि जी ॻाल्हि। बाक़ी कोई संशय आदि आहे त हुननि खे ठीकु करे ॾियो। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। जेतिरो भक्ति मार्ग में दान पुण्य कंदा त साहूकार वटि जनम वठंदा। त कोई बुरो कर्म कंदा आहिनि त पोइ उन्हनि खे अहिड़ो जनम मिलंदो आहे। कोई जो त अहिड़ो कर्म बंधन आहे जो ॻाल्हि ई न पुछो। हीअ सभु पास्ट जा कर्म बंधन आहिनि। राजाउनि में बि कोई अहिड़ा हूंदा आहिनि, वॾो कर्म बंधन कड़ो हूंदो आहे। हिन लक्ष्मी नारायण की त कोई बंधन ई न आहे। हुते त आहे योग बल जी रचना, जबकि योग बल सां विश्व जे राजा ई वठी सघंदा आहियूं।
त छा योग बल सां असां ॿार न पैदा करे सघंदा आहियूं? पहिरों खां ई साक्षात्कार थी वेंदो आहे। हुते त इहा कॉमन ॻाल्हि आहे। ख़ुशी जा वाजा बचंदा रहंदा आहिनि। ॿुढे खां ॿार ठही वेंदा आहिनि। महात्मा खां बि ॿार खे जास्ती मान मिलंदो आहे न, छो जी उहो महात्मा त पोइ बि सॼी लाइफ पास करे वॾो थियो आहे, विकारनि खे ॼाणंदो आहे, नंढो ॿार न ॼाणंदो आहे, इन करे महात्मा खां बि ऊच चइबो आहे। हुते त सभु महात्मा ई आहिनि। श्री कृष्ण खे बि महात्मा चईंदासीं। उहा आहे सचो महात्मा। सतयुग में ई महान आत्मायूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जहिड़ा हिते कोई आहे न। तव्हां ॿारनि खे अंदरि ॾाढी ख़ुशी रहणी खपे। हाणे असां नई दुनिया में जनम वठंदासीं। हीअ पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। घर पुराणो थींदो त नए घर जी थी वेंदो आहे, त नए घर जी ख़ुशी हूंदी आहे। केतिरा सुठा सुठा मार्बल्स आदि जा घर ठाहींदा आहिनि। जैनी माण्हुनि वटि पैसा ॾाढा हूंदा आहिनि। उहे पंहिंजे खे ऊच कुल जा सम्झंदा आहिनि। वास्तव में हिते कोई ऊच कुल आहे ई न। ऊच कुल में शादी जे लाइ घर ढूंढंदा आहिनि। हुते कुल आदि जी ॻाल्हि न हूंदी आहे। हुते त आहिनि ई देवताउनि जो कुल, ॿियो न कोई। इन जे लाइ त संगम ते अभ्यास कंदा आहियो कि असां हिकु बाप जा ॿार सभु आत्मायूं आहियूं। आत्मा आहे फस्ट, पुठियां आहे शरीर। दुनिया में सभु देह अभिमानी रहंदा आहिनि। तव्हांखे हाणे देही अभिमानी ठहिणो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे पंहिंजी अवस्था खे ॼमाइणो आहे। बाबा खे केतिरा ॿार आहिनि, केतिरो वॾो गृहस्थ आहे न बाबा जो, केतिरा ख़्यालात रहंदा आहिनि बाबा खे। इन्हनि खे बि महिनत करणी पवंदी आहे। मां कोई सन्यासी न आहियां। बाबा इन्हनि में प्रवेश कयो अथई। ब्रह्मा विष्णु शंकर जो चित्र बि आहे न। ब्रह्मा ऐं ऊच त उन्हनि खे सॼी बाप कंहिंमें ईंदा। ब्रह्मा कोई नयो पैदा त न थींदो न। ॾिसंदा आहिनि इन्हनि खे कीअं एडॉप्ट कंदा आहिनि। शिव बाबा, तव्हां कीअं ब्रह्मन ठहींदा आहियो, इन ॻाल्हियुनि खे तव्हां ई ॼाणो, ॿियो न ॼाणे कोई। चईंदा आहिनि इहे त जुआरी हुयो, इन्हनि खे तव्हां ब्रह्मा चईंदा आहियो। उन्हनि खे छा पतो एतिरा ब्रह्मण ब्रह्मणियूं कीअं पैदा थिया। हिकु हिकु ॻाल्हि में केतिरो सम्झाइणो पवंदो आहे। इहे ॾाढी गुह्य ॻाल्हियूं आहिनि। इहे ब्रह्मा अव्यक्त, उहो अव्यक्त, इहे पवित्र ठही पोइ अव्यक्त थी वेंदा। उहे चईंदा आहिनि मां हिन समय पवित्र न आहियां, अहिड़ो पवित्र ठही रहां। प्रजापिता ब्रह्मा त हिते हुजणो खपे न त किथां खां आहियो। बाबा ख़ुदि सम्झाईंदा आहिनि मां पतित शरीर में ईंदो आहियां। ज़रूरु इन्हनि खे प्रजापिता चईंदमि न। ज़रूरु इन्हनि खे प्रजापिता चईंदमि। सूक्ष्म वतन में न चईंदमि। हुते प्रजा छा कंदी। इहे इंडिपेंडेंट पवित्र ठही वेंदा आहिनि। जीअं इहे बि पुरुषार्थ कंदा आहिनि, वैसे तव्हां पुरुषार्थ करे इंडिपेंडेंट पवित्र ठही वेंदा आहियो। विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। स्वर्ग अलॻि, नर्क अलॻि। हाणे त केतिरा टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। 5000 वर्ष पहिरियों जी ॻाल्हि आहे। जबकि हिननि जो राज्य हुयो। उहे माण्हू पोइ लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं सम्झंदा बि उहे ई जंहिं कल्प पहिरियों सम्झो हूंदो। तव्हां ॾिसंदा आहियो हिते मुस्लिम, पारसी आदि सभु ईंदा आहिनि। ख़ुदि मुसलमान पोइ हिंदू खे नॉलेज ॾींदा आहिनि। वंडर आहे न। सम्झो कोई सिख धर्म जो आहे, उहो बि वेही राजयोग सिखलाईंदा आहिनि। जो कन्वर्ट थी विया उहो पोइ ट्रांसफर थी देवता कुल में ईंदा। सैम्पलिंग लॻंदो रहंदो आहे। तव्हां वटि क्रिश्चन, पारसी बि ईंदा आहिनि, बौद्धी बि ईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जॾहिं समय नज़दीक ईंदो तॾहिं चारों ओर सां असांजो नाम निकिरंदो।
हिकु बि भाषण तव्हां कंदव त देरि तव्हां वटि अची वेंदा। कॾहिं जॾहिं समय नज़दीक ईंदो सभिनि खे स्मृति अची वेंदी असांजो सचो धर्म त इहो ई आहे, जो असांजे धर्म जा हूंदा उहे सभु ईंदा। त सही आहे न, लाखों वर्ष जी ॻाल्हि न आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि, तव्हां कल्ह देवता हुयो, हाणे पोइ देवता ठहिण लाइ बाबा खां वरसो था वठो। न बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां कल्ह देवता हुयो, असां कल्ह देवता हुयासीं न, हाणे असां देवता ठहिण लाइ बाप खां वरसो था वठूं। तव्हां सचा सचा पांडव हुयो, पांडव अर्थात पंडा। उहे आहिनि जिस्मानी पंडा, तव्हां ब्रह्मण आहियो रूहानी पंडा। तव्हां हाणे बेहद जे बाप सां पढ़ो था। इहे नशो तव्हांखे ॾाढो हुजणो खपे। असां बाप वटि वेंदा आहियूं जंहिंसां बेहद जो वरसो मिलंदो आहे। उहे असांजा बाप टीचर बि आहिनि। इन में पढ़ण जे लाइ कोई टेबल कुर्सी आदि जी दरकार न आहे। इहे त लिखंदा आहियो सो बि पंहिंजी पुरुषारत जे लाइ। वास्तव में इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। वास्तव में इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। शिव बाबा तव्हांखे पत्र लिखण लाइ इहे टेबल आदि शिव बाबा तव्हांखे पत्र लिखण लाइ इहे टेबल आदि उठाईंदा आहिनि। ॿार सम्झो शिव बाबा जी लाल अक्षर आया आहिनि। बाबा लिखंदा आहिनि रूहानी ॿार, बाप बि सम्झाईंदा आहिनि रूहानी ॿार बि सम्झंदा आहिनि रूहानी बाबा। उहे ॾाढो ऊच ते ऊच आहिनि, हुननि जे मथे हलणो आहे न। बाबा चईंदा आहिनि ॿार काम मां शत्रु आहे, इहा आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे। उन भूत जे वश न वञो, पवित्र ठहो। सॾ बि कंदा आहिनि हे पतित पावन। तव्हां ॿारनि खे ॾाढी वॾी ताक़त मिलंदी आहे राज्य करण जी, जो कोई तव्हां ते जीत न पाए सघे। त केतिरा सुखी ठहींदा आहियो न। हिन पढ़ाई ते केतिरो अटेंशन ॾियणो खपे। असांखे बादशाही मिलंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां छा खां छा ठहूं था। भॻवान वाच्य आहे न, मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे, राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। भॻवानु कंहिंखे चइबो आहे इहे बि कंहिंखे पतो न आहे। आत्मा पुकारंदी आहे ओहो बाबा, त मालूम हुजणो खपे न उहे कॾहिं ऐं कीअं ईंदा आहिनि। मनुष्य ई त ड्रामा जे आदि मध्य अंत ड्यूरेशन आदि खे ॼाणंदा न। ॼाणण सां तव्हां देवता ठही वेंदा। ॾिसो कहिड़ी नशे वारी ॻाल्हियूं बाबा असांखे ॿुधाइनि था कि सृष्टि जे आदि मध्य अंत जे ड्यूरेशन खे ॼाणण सां ई असां देवी देवता ड्रामा खे ॼाणण सां असां देवी देवता ठहींदासीं। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे न। चक्कर जो नॉलेज अची वेंदो, असां ईअं एक्सेप्ट कंदासीं कि मां ई हुयमि, त उहा असांजो संस्कार अची वेंदा आहिनि। हिन समय कलयुग जो अंत आहे, सभु दुर्गति में आहिनि, सतयुग में हूंदा आहिनि सदगति। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि सर्व जी सदगति करणु, सभिनि खे जगाइण आया आहिनि। कोई क़ब्र थोरी आहे, परंतु घोर अंधियारे में पिया आहिनि, उन्हनि खे जगाइण ईंदा आहिनि। जो ॿार घोर नींद में सां जगी वेंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि ख़ुशी ॾाढी रहंदी आहे। अज्ञान नींद सां जगी वेंदा आहिनि, जॾहिं सभु जगी वेंदा आहिनि कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो ॿार परमात्मा आहियां, असां ईअं चकर लॻाए आयासीं, त सभु जगी वेंदा। त घोर अंधियारे में पिया आहिनि, उन्हनि खे जगाइण ईंदा आहिनि, त ॿार घोर नींद सां जगी वेंदा आहिनि। उन्हनि जे अंदरि ख़ुशी ॾाढी हूंदी आहे कि असां शिव बाबा जा ॿार आहियूं। कोई क़िस्म जो फ़िक्र न आहे। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। हाणे त रोइण जो कम ई न आहे। इहा आहे रोइण जी दुनिया, उहा आहे सदैव हर्षित रहण जी दुनिया। उन्हनि जा चित्र ॾिसो केतिरा शोभनीक हसमुख ठाहींदा आहिनि।
उहे फीचर्स त हिते निकिरी न सघनि। बुद्धि सां सम्झंदा आहिनि, इन्हनि जहिड़ा फीचर्स ॾिसण में ईंदा आहिनि। तव्हां मिठे मिठे ॿारनि खे हाणे स्मृति आई कि भविष्य में अमरपुरी में असां प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं, पोइ किंग एंड क्वीन बि ठहींदासीं। हिन मृत्यु लोक खे, हिन बंबोर खे हाणे आग लॻणी आहे। सिविल वार में बि हिक ॿिए खे मारंदा कीअं आहिनि, कीअं कंहिंखे असां मारंदा आहियूं इहे बि पतो न पवंदो, कंहिंखे असां मारंदा आहियूं इहे बि पतो न पवंदो आहे। हाहाकार खां पोइ जय जयकार थियणी आहे, तव्हांजी विजय आहे, बाक़ी सभु विनाश थी वेंदो, है न। हाहाकार खां पोइ जय जयकार थियणी आहे, तव्हांजी विजय आहे, बाक़ी सभु विनाश थी वेंदो। रुद्र जी माला में पिरोए करे पोइ विष्णु जी माला में पिरोइजी वेंदासीं। हाणे तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो पंहिंजे घर वञण जो। भक्ति जो केतिरो फैलाव आहे। जीअं झाड़ में अनेक पत्ता हूंदा आहिनि न, वैसे भक्ति जो फैलाव आहे। बीज आहे ज्ञान, बीज केतिरो नंढो आहे। बीज आहे शिव बाबा। इहा झाड़ जी स्थापना पालना विनाश कीअं थींदी आहे इहे तव्हां ॼाणंदा आहियो। इहे वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे, है न। ये वैरायटी धर्मनि जो झाड़। दुनिया में हिकु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे ॿारनि खे ॾाढी महिनत करणी आहे बाप खे यादि करण जी, त ई सभु विक्रम विनाश थी वेंदा। उहे गीता ॿुधाइण वारा बि चईंदा आहिनि मनवना भव। सभु देह जे धर्म छॾी पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। मनुष्य इन जो अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। गीता में बि लिखियलु आहे न, देह जे धर्मनि खे छॾी पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। उहो भक्ति मार्ग आहे, इहे ज्ञान मार्ग आहे। राजधानी स्थापना थिए थी, फ़िक्र जी त कोई ॻाल्हि ई न आहे। जंहिं थोरो बि ज्ञान ॿुधो त उहो प्रजा में अची वेंदा। ज्ञान जो कॾहिं विनाश न थींदो। बाक़ी जो यथार्थ ॼाणे पुरुषार्थ कंदा आहिनि उहो वञी उच वध पाईंदा। इहे बुद्धि में सम्झ आहे न, असां प्रिंस ठहिण वारा आहियूं, असां प्रिंसेस ठहिण वारा आहियूं। नई दुनिया में स्टूडेंट इम्तिहान पास कंदा आहिनि त उन्हनि खे केतिरी ख़ुशी थींदी आहे। तव्हांखे त 1000 बार जास्ती यतीम जो सुख हुजिणो खपे। असां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। कोई जी ॻाल्हि में कॾहिं रुठणो न खपे। ब्रह्मणे सां न ठहींदी आहे त बाप सां रुठंदा आहिनि। अरे तव्हां बाप सां बुद्धि योग लॻायो, उन्हनि खे त प्यार सां यादि करो। बाबा बसि तव्हांखे यादि कंदे कंदे असां घर हली वेंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिकियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सार कहिड़ी बि ॻाल्हि जो फ़िक्र न करिणो आहे, सदा हर्षित रहणो। स्मृति रहियसि शिव बाबा जा ॿार आहियूं। बाबा आहिनि असांखे पूरे विश्व जो मालिक। बाबा आहिनि असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहिण। ॿियो पंहिंजी अवस्था खे सदा हिकु रस ठाहिण लाइ देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ करिणो। पंहिंजी अवस्था खे सदा हिकु रस ठाहिण लाइ देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। हिन पुराणे घर सां ममत्व कढी ॾियणो। देही अभिमानी रहण सां हिकु रस स्थिति थींदी, पुराणे घर सां ममत्व कढो। वरदाना मनन शक्ति द्वारा बुद्धि खे शक्तिशाली ठाहिण वारा मास्टर सर्व शक्तिवान ठहो। मनन शक्ति दिव्य बुद्धि जी खुराक आहे। जीअं भक्ति में सिमरन करण जे अभ्यासी आहिनि, ईअं ज्ञान जे में
स्मृति जी शक्ति आहे न, ज्ञान में स्मृति जी शक्ति आहे। जॾहिं स्मृति ईंदी आहे न कि मां केरु, मुंहिंजी केरु, मुंहिंजो केरु, मां कीअं हिन सृष्टि ते पाठ वॼाया आहियां, हिन शक्ति द्वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। रोज़ अमृत वेले पंहिंजो हिकु टाइटल खे स्मृति में लायो। रोज़ अमृत वेलो कोई न कोई टाइटल खे स्मृति में लायो ऐं मनन कंदा रहो त मनन शक्ति सां बुद्धि शक्तिशाली थी वेंदी आहे। रोज़ असां स्मृति में लायूं कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, मां वैष्णवी आत्मा आहियां, मां इष्ट देव अष्टरतन आहियां, मां पास विद ऑनर्स थियण वारी आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां। शक्तिशाली बुद्धि जे मथां त असांजी बुद्धि शक्तिशाली, इन्हनि जे मथां मनन करो त असांजी बुद्धि शक्तिशाली थी वेंदी। माया जो वार न थी सघंदो, परवश न थी सघंदा आहियूं। छो जे माया सभिनि खां पहिरियों व्यर्थ संकल्प रूपी वाण द्वारा दिव्य बुद्धि खे कमज़ोर ठाहींदी आहे। हिन कमज़ोरी जो बचण जो साधन आहे मनन शक्ति। हिन कमज़ोरी जो सां बचण जो साधन आहे मनन शक्ति। स्लोगन: आज्ञाकारी ॿार ई दुआनि जा पात्र आहिनि। दुआनि जो प्रभाव दिलि खे सदा संतुष्ट रखंदो आहे। अगरि असांखे बाबा जी दुआयूं आहिनि त असां जीवन में सदा संतुष्ट रहंदासीं। अव्यक्त इशारो: आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो, अंतर्मुखी ठहो। सदा बेहद जी आत्मिक दृष्टि भावा जे संबंध जी वृत्ति सां कहिड़ी बि आत्मा जे प्रति शुभ भावना रखण जो फल ज़रूर प्राप्त थींदो। सदा बेहद जी आत्मिक दृष्टि भावा जे संबंध जी वृत्ति सां कहिड़ी बि आत्मा प्रति शुभ भावना रखण जो फल ज़रूर मिलंदो। हिन करे पुरुषार्थ में थको न, शुभ भावना करण में थको न, आत्मिक स्थिति में थियण थको न, दिल शिकस्त न ठहो। निश्चय बुद्धि थी मुंहिंजे पंहिंजे संबंध सां न्यारा थी शांति ऐं शक्ति जो सहयोग आत्माउनि खे ॾींदा। निश्चय बुद्धि थी मुंहिंजे पंहिंजे संबंध सां न्यारो ऐं शांति ऐं शक्ति जो सहयोग आत्माउनि खे ॾींदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।